अवां असांखे इहो ॿुधाईंदियूं त अवां खे को दुख ॾे, दर्द ॾे ऐं विछोड़े जे वरलापन में गुज़ारण लाइ मजबूर करे ऐं अवां इहो सदमो सही न सघो ऐं बिस्तरे भेड़े थियो त छा पोइ बि उन्हनि जी अवां पचार कंदियूं? हा खोसा साहब, असां त अॼु बि उन्हनि लाइ तड़पूं पिया। वाह। जिन दुख ॾिना, जिन विछोड़ा ॾिना, जिन असांखे रुआड़ियो, जिन जे कारण मौत जे बिस्तरे जी ज़ीनत बनियासीं, अल्लाह, असां त अॼु बि उन्हनि जी पुछा पिया करियूं।
के